नाज़िन लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी तबाही के किनारे ते पहुंची वई आहे। ॾिसो त अब्दुल कादिर जागीरानी जी ही रिपोर्ट। ही आहे लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी जेको सिंध में नेब एंटी करप्शन खां बि ताक़तवर तरीन इदारो आहे, जो केर बि लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी तरफ़ अख खणी ॾिसण जी जुरत नथो करे सघे त खेसि मिलंदड़ सालियानी ग्रांट केॾां वञे थी। शहीद बेनज़ीर भुट्टो तरफां जोड़ियल लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी जो मंज़र ही आहे। अंधेर नगरी चरबट राजा 16 ग्रेड जो मुलाज़िम 20 ग्रेड जी कुर्सीअ ते डायरेक्टर जनरल बणियल आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जी खुलियल लताड़ आहे, पर ही आहे लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी अंधेर नगरी चरबट राजा। लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी जेका शहीद बेनज़ीर भुट्टो ठाराई, पर अॼु ॾींहं ताईं उन अथॉरिटी तरफां हिक सिर बि न लॻाई वई आहे। 256 मुलाज़िम रखंदड़ अथॉरिटी जा मुलाज़िम किश्तो खणी हाणे पिनण बि लॻा आहिनि। 5 मुलाज़िम फोत थी चुका आहिनि, पर पघारनि जो को बि नाव निशान नाहे। 4 गाॾियूं ख़रीद कई वञनि थियूं, पर तरक़ियाती कमनि जे नाले ते हिक सिर बि न लॻाई वई आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि खे बि लताड़े 16 ग्रेड जे ऑफिसर अब्दुल गनी जतोई खे 20 ग्रेड जे डायरेक्टर जनरल जी कुर्सी ॾेई डीडीओ पावर्स ॾिना विया आहिनि। ज़ाती बंगले में क़ाइम LDA 2012 खां ॿीहर फ़ाल थी चुकी आहे, पर सिर्फ़ करप्शन जो मर्कज़ बणियल आहे। मुलाज़िम ॿुधाइनि था, ही जेको मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टे जो लाड़काणो शहर आहे, मूंखे अफ़सोस आहे ऐं ॾुख आहे जो हिन वक़्त ताईं असांखे न के पघारूं मिलियूं न ई को इदारो सही नमूने माना जेको आहे हली रहियो आहे। असांजे LDA में 272 मुलाज़िम आहिनि ऐं जेको एसोसिएट सेक्रेटरी गनी जतोई असांजे इदारे खे हलाए रहियो आहे। LDA खे जंहिंमें 5 मुलाज़िम असांजा मरी चुका आहिनि, 5 में असांखे पघारूं न मिलियूं। वेझास असांजे इदारे में कोई बि वर्ग कोन्हे। 272 मुलाज़िम आहिनि, उन्हनि मां तक़रीबन वीज़ा ते वियल आहिनि, सिर्फ़ पघारूं, बस ॿियो कोई बि कमकार कोन्हे। असां इन रोलाड़े जो शिकार बणाए छॾियो आहे, असांजे एम्प्लॉयनि खे रोलाड़े जो शिकार बणाए छॾियो आहे ऐं ॿिया एम्प्लॉय असांजा घर में सुम्हिया पिया आहिनि, जिन खे ऑफिस जी काई बि ग़लती कोन्हे का, ऐं असांजा एम्प्लॉय हिते पाण खे साड़ में वीचारा मजबूर आहिनि। त एंटी करप्शन ऐं नेब जे वात ते ताला बि लॻल आहिनि, पर सिंध जो वॾो वज़ीर साईं मुराद अली शाह बि लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी जे मामले ते ख़ामोश आहे, छाकाणि त कुर्सी ते वेठल 72 ऑफिसर खां सभु को डिॼे थो। बाक़ी लाड़काणे जे अवाम जी आख़िरी उम्मीद सुप्रीम कोर्ट आहे, जंहिंजे हुकमनि जी हिते खुलियल भंजकड़ी थी रही आहे। ॾिसजे त सुप्रीम कोर्ट कॾहिं थी पाण मुरादो नोटिस वठी LDA में थियल करप्शन जी जांच करे।